अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद रखां तो सब दोस्त खैर खैरत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼोके नंढे वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दर्दनि जो देश कहिड़े टाइम ते हलंदो या हफ़्ते में केतिरा चकर हलंदो। अॼु सभु कोई नए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों हिकु असां रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल महिरबानी करे असांजे चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं था वीडियो तरह ड्रामा सीरियल दर्दनि जो देश कुझु ई ॾींहंनि में KTN इंटरप्राइज़ ते अचण वारो आहे। दोस्तों हीउ ड्रामो 7 लॻी 10 मिंटनि ते शाम जो KTN इंटरप्राइज़ ते हलंदो। दोस्तों हीउ ड्रामो सूमर खां वठी जुमे ताईं हलंदो। छंछरु आचर ॾींहुं हीउ ड्रामो KTN ते न हलंदो। सूमर अंगारो अरबा ख़मीस जुमो 5 ॾींहं हीउ ड्रामो KTN ते हलंदो। दर्दनि जो देश ऐं तमामु हिन ड्रामे में बहितरीन अदाकार आहिनि साईं निसार शाह, अब्बास बुलोडाणो, मंज़ूर मुराद। इन खां अलावा ॿिया एक्टर हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों अॼोकी वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।